हजरत पीर साईं छटदणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन उन जूं कहिड़ियूं सिफ़तूं बयान कजन पाण जामिया राशिदिया कायम कयां उन खां अॻु में हजरत पीर साईं सूर्य बादशाह शहीद रहमतुल्लाह ताला अलैहि जॾहिं उन्हनि खे शहीद कयो वियो जमायत जे मथां ज़ुल्मनि जा पहाड़ गिराया विया उन टाइम ते अंग्रेज साम्राज्य जॾहिं मुसलत थियो हिन धरतीअ ते उहे क़ाबिज़ थी करे अलाए केतिरनि हज़ारनि जे तादाद में हुरनि खे उन्हनि शहीद कयो आहे ऐं जमायत जूं जेके जायदादूं हुयूं उहे लुटियूं वयूं ज़ब्त कयूं वयूं जमायत जूं जायदादूं मिल्कियतूं ज़ब्त कयूं वयूं आहिनि पीर साईं सूर्य बादशाह खे शहीद कयो वियो साहिबज़ादनि खे जलावतन कयो वियो आहे ऐं ही जेके हुर्र आहिनि उन टाइम ते कहिड़े हाल में हुया तव्हां सभिनी पढ़ियो आहे तव्हांखे ख़बर आहे असांजे वॾनि कीअं कुर्बानियूं ॾेई करे हिन वतन जे लाइ कीअं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि पीर साईं छटदणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन खे जलावतन कयो वियो हुयो उते नसारो पंहिंजी तालीम ॾींदो हुयो पर कुर्बान वञा उन महबूब मुर्शिद करीम जी शख़्सियत तां जो उते पराई तालीम में नसारनि जी तालीम में रही वे जॾहिं पाण वापसि मोटी आया आहिनि जेको पहिरीं कमु कयाऊं सो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो इदारो आहे।